प्रोग्राम में भलीकार व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त वॾियूं इमारतूं कराचीअ जे बदहालीअ जो सभ खां वॾो सबबु आहिनि। हुन वधीक चयो त कराचीअ खे जदीद शहर बणाइण लाइ 17 खरब रुपयनि घुर्बल आहिनि, जेके न सिंध वटि आहिनि न वफ़ाक़ वटि आहिनि। कोऑर्डिनेशन कमेटी बाबति वॾे वज़ीर वाज़े कयो त कमेटी कराचीअ लाइ न पर पूरी सिंध लाइ आहे। हुन वधीक चयो त कमेटी सिर्फ़ु सलाहूं ॾींदी, इंतिज़ामी मामलनि में कमेटी जी का बि मुदाख़लत न हूंदी। अहिड़ी पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, अमर सिंधू साहिबा, इनाम भट्टी साहब, अली हसन साहब ऐं शबीर छर साहब। महिमाननि खे भलीकार। जी हसबे मामूल डॉक्टर साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त कमेटीअ बाबति जेको वॾे वज़ीर जो मौक़िफ़ आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? छा वाक़ई इहा कमेटी सिर्फ़ु एडवाइज़री हूंदी, सिर्फ़ु एडवाइज़रीज़ ईंदी, हुनजो ॿियो को अमल दख़ल न हूंदो? कानून क़ाइदे मुताबिक़ इन्हनि जो ॿियो को अमल थी बि नथो सघे आइन ऐं कानून मुताबिक़। त इन्हनि जी सलाहकारी वारी जेका आहे इन्हनि जी रोल उहो ई इन में हुअणु खपे। उन खां अलावा त को अहिड़ो रूल रेगुलेशन नथो नज़र अचे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त इहा ई ॻाल्हि जे चीफ मिनिस्टर पहिरियां सभिनीनि खे ॿुधाए छॾिया। असां तव्हांजे प्रोग्रामनि में डिस्कस कयो आहे, ॿियनि महिमाननि बि डिस्कस कयो आहे। पहिरें ॾींहुं नोटिफिकेशन डिले कयूं ऐं नोटिफिकेशन जे कयूं त उन सां TOR इहे सभु आवाम खे ॿुधाए छॾिना पहिरें ॾींहुं। हाणे बि इनखे बिल्कुलु खुली हर का शइ ॿुधाए छॾनि त ही इन जा टर्म्स ऑफ रेफरेंस आहिनि। ऐं जीअं असां पहिरियां बि डिस्कस कयोसीं, इन ते काफ़ी उन ते असां पॉइंट्स पंहिंजा ॾिना ऐं उन मुताबिक़ उहे ॿुधाइनि त इन जा फंडिंग किथां थी अचे। अनलिमिटेड फंडिंग आहे, लिमिटेड फंडिंग आहे, केतिरी आहे। हाणे तव्हां पंहिंजी बयानी में पाण था चओ त चीफ मिनिस्टर जदीद शहर ठाहिण लाइ $10 अरब थो घुरे। त सुवाल इहो आहे त चीफ मिनिस्टर ज़रूरु हुनजो को ज़रूरु प्लानिंग कई हूंदी। त माना इहा त अहिड़ी ॻाल्हि कई त न कॾहिं इहो थींदो, न कॾहिं मथे इहो कमु हलंदो। सिंध जे लिहाज़ सां जे ॾिठो वञे त को क्विक फिक्स प्रोग्राम चीफ मिनिस्टर खे कढणु खपे। त आउट ऑफ द बॉक्स सॼी सिंध लाइ हिकिड़ो प्रोग्राम माण्हू जे साम्हूं सिधो अनाउंस कनि, उन्हनि खे ॿुधाइनि माण्हुनि खे त असांजो इहो प्लान आहे, हीअ पैसा असां वटि आहिनि, हीअ असांखे वधीक पैसा खपनि, जेके फ़िलहाल पैसा आहिनि उन्हनि असां लॻायूं था पिया। सिंध में जहिड़ा शहर ख़राबु आहिनि, कराची ठीकु आहे, कराची में प्रॉब्लम आहे, उते बि लॻाइनि। पर इहो रुगो चई छॾनि त $10 अरब असांखे खपनि, त इन करे असां बसि हीअ कमेटी ठाहे छॾीसीं ऐं जीअं ॿियूं कमेटियूं ठहंदियूं आहिनि, जीअं ॿिया जेके इहे कमीशन ठहंदा आहिनि, उन खां बाद चुपड़ी करे बिल्कुलु उहे माण्हू बि विसारे छॾींदा आहिनि। ऐं हाणे बरसाति जो हाणे ॾिसो न, मींहं जो जुड़ लॻो पियो आहे, त हाणे ॾिसो त जेका तबाही वरी थींदी अॼु राति जीअं आहे फोरकास्ट। ऐं तव्हां ॾिसजो त उहो ई एक्शन रीप्ले। असां पोयनि एतिरनि सालनि खां इहे एक्शन रीप्ले आहिनि, हर साल उहा ई ॻाल्हि, उहे ई सभु शयूं, उहो ई नुक़सानु, उहो ई आउज़ारी, उहा ई प्रॉब्लम, उहे ई माण्हुनि खे तकलीफ़, उहे ई पोइ बरसाति खां पोइ वबाउनि खां पोइ हॉस्पिटल में दवाऊं न, दवाउनि खां अलावा माण्हू मरनि, पोइ उन्हनि खे नांग खाइनि। माना सरकार शइ जेका आहे हमेशह साम्हूं ईंदी रही आहे। त इहा त न करण वारी ॻाल्हि आहे न। करण वारी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हीअ इमरजेंसी प्लान आहे। असां हर साल जेको आहे इनखे एतिरो तवजो न ॾेई सघियासीं, पैसा न हुया, गवर्नेंस जी प्रॉब्लम हुई, असां वटि ॿी का प्रॉब्लम हुई, मुदाख़लत हुई, जेका बि हुई। पर हाणे त कुझु सिधो करे ॿुधाइनि न, माण्हुनि खे नथा ॿुधाइनि। उहो ई हाल जेको आहे मर्कज़ जो आहे, फेडरल गवर्नमेंट जो आहे, त सिधो करे ॿुधाइनि त भाई एतिरा पैसा आहिनि, असां सिंध गवर्नमेंट खे ॾियूं था, या पंहिंजा नवां प्रोजेक्ट डायरेक्ट मर्कज़ जे उन में जुरिस्डिक्शन में जेके प्रोजेक्ट आहिनि उहे लॉन्च था कयूं, उन्हनि लाइ एतिरा पैसा आहिनि। सिंध जे फलाणे शहरनि में असां हीअ कयूं था पिया। सभु मुंझियल शुंझियल ॻाल्हि, आवाम खे बेवकूफ़ बणाइण वारी ॻाल्हि आहे, ऐं उन में को खड़तेल उनजो को साम्हूं नज़र नथो अचे। ठीकु आहे, हलूं था जी हलूं था नसीर मेमन साहब जी। नसीर साहब, वॾे वज़ीर जी कमेटीअ बाबति वज़ाहत खे तव्हां कीअं था ॾिसो? जी नसीर साहब। हेलो जी कमेटीअ लाइ वज़ाहत ॾियण जी कंहिंखे बि कहिड़ी ज़रूरत आहे? कमेटी त ऑफिशियल फोरम आहे, हुनजो को नोटिफिकेशन हूंदो, हुनजा को TOR हूंदो आहे, उहो खणी माण्हुनि खे ॿुधाइनि। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकर इहा ॻाल्हि एॾी सादी आहे त पोइ उहा ज़बानी तौर ते वॾे वज़ीर या कंहिं बि कमेटी मेंबर खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिकु नोटिफिकेशन पब्लिक खे ॿुधाइनि। ॿी ॻाल्हि इहा त जेकर चवण त हिननि खे कुझु करिणो कोन्हे, ही सिर्फ़ु एडवाइज़री रोल वारा आहिनि,
त मूंखे ॿुधायो जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे कहिड़ी एडवाइस ॾींदा सिंध ते। पोइ त वधीक लॉजिक आहे एडवाइज़री रोल में त उहे सभु मेंबर सिंध असेंबली जा हुजणु घुरिजनि। तव्हां हर डिवीज़न जो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू खणो, हर पार्टीअ मां हिकिड़ी हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन खणो ऐं पोइ उन्हनि सां वेही जेका एडवाइस वठणी आहे वठी छॾियो। हिकिड़ो भेरो वठणी आहे या उनखे का स्ट्रक्चर जी शिकिल ॾियणी आहे असेंबलीअ जे अंदरि उहा ॾेई छॾियो। पर हाणे 3 वफ़ाक़ी वज़ीर कराची शहर जा विहारे ऐं तव्हां चओ था सॼी सिंध जे लाइ तव्हांखे सलाहूं ॾींदा। आई डोंट नो त उहे माण्हुनि खे छो था अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि। शायदि असुल ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधाइण हुननि जे लाइ मुश्किल हूंदी। ॿी ॻाल्हि इहा रही त वज़ीर आला जेको आहे त भई हेतिरा फंड हुजनि त कराची जो रिवाइवल जदीद थिए। ॾिसो जदीद थियण लाइ पैसा रुगो हिकिड़ो अंसर आहिनि। ही उहो सॼो ढांचो जंहिं 60-70 सालनि में कराचीअ जो बेड़ो ॿोड़ियो आहे, उहो उन मां ढांचे में मां सभिनी शयुनि खे शामिल थो कयां। जेको तव्हांजो एडमिनिस्ट्रेटिव स्ट्रक्चर आहे, जंहिं तरह इंस्टीट्यूशन्स ऑपरेट था कनि, जंहिं तरह उते ह्यूमन रिसोर्स ऑपरेट थो करे, उन सिस्टम जे अंदरि तव्हां हिन खां बिना पैसा विझी छॾियो, जवाबु उहो ई ईंदो, गार्बेज इन गार्बेज आउट। सो मसालो रुगो पैसा न आहिनि, पैसा हुजनि रुगो मसइलो त पोइ दुनिया जा कई मुल्क आहिनि जेके सिर्फ़ु पैसे जे बुनियाद ते सभु कुझु करे वठनि, बट दे हैव गॉट अ सिस्टम जेको डिलीवर थो करे। सो फंडामेंटली तव्हां उन सिस्टम खे त एक्सपोज करियो न, रुगो पहिरें एतिरो कमु करे हीअ कमेटी जंहिं ते वॾो ख़र्चु कोन ईंदो न। मूं अॻु में बि गुज़ारिश कई त हिकिड़ो इंटरनेशनल कंसल्टेंट अर्बन डेवलपमेंट जा मोबिलाइज़ कनि, 50 सालनि जी रुगो ऑडिट कराए वठनि इदारनि जे फंक्शन जी। मां फर्दनि जी ॻाल्हि नथो कयां, इंस्टीट्यूशन्स जे बिहेवियर जी कीअं था इंस्टीट्यूशन्स ऑपरेट कनि, प्लस इहो फेस कराइनि त 50 सालनि में सिंपल सैटेलाइट मैप सां निकिरी ईंदो त केतिरियूं इलीगल इंक्रोचमेंट कंस्ट्रक्शन थियूं आहिनि। इहो बेसवर्क करे रुगो माण्हुनि खे ॿुधाइनि त ही 50 साल में नास थियो आहे। हा, ऐं हुन सां गॾु त इन सभिनी दौरनि में केरु ज़िम्मेदार हुया, ही बेसिक कमु त कनि घटि में घटि, उहो करण लाइ तयारु कोन्हनि। बाक़ी हेतिरा अरब हुजनि त कराची मॉडर्न थींदो, कराची या को बि शहर पैसनि सां हाणे मॉडर्नाइज़ कोन थींदो। तव्हांखे राइट इंस्टीट्यूशन्स ऐं राइट ह्यूमन रिसोर्स, राइट कॉम्पिटेंसीज़, राइट सिस्टम्स बि घुरिजनि। जी हलूं था अली हसन साहब ॾे। जी अली हसन साहब, वॾे वज़ीर वज़ाहत ॾिनी आहे कमेटीअ जे बारे में त कमेटी सिर्फ़ु सिंध लाइ न आहे, सारी कराचीअ लाइ न आहे, पूरी सिंध लाइ आहे। ऐं हुन इहो चयो आहे त कमेटीअ जो इंतिज़ामी मामलनि में को अमल दख़ल न हूंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनजो रोल एडवाइज़री हूंदो। तव्हां वॾे वज़ीर जी अहिड़ी वज़ाहत खे कीअं था ॾिसो? मैं तो ऐसे देखता हूँ, अगर तो ये कमेटी गलत, बुनियादी तौर पर गलत बनी है, और चीफ मिनिस्टर साहब का ये कहना कि एडवाइजरी होगी और एडमिनिस्ट्रेटिव नहीं होगी, ऐसा अमलन होता नहीं है। वो एक मरहले पर आकर वो कमेटी एडमिनिस्ट्रेटिव मामलात में भी मुदाखलत करेगी। अव्वल तो कमेटी कोई बनाने की ऐसी जरूरत नहीं थी, वो कमेटी क्यों बनाई गई है ये तो मेरी समझ में तो नहीं आता है कि वो कमेटी करेगी क्या। जब सिंध गवर्नमेंट में सिंध असेंबली मौजूद है, पूरे सारे लोग हैं, तो ये कमेटी बनाने की क्या जरूरत थी? ये कमेटी क्या करेगी? क्या पैसे ले आएगी? क्या एक्सपर्टाइज ले आएगी? क्या और लोगों को ले आएगी? क्या करेंगे ये? इस तरह होगा नहीं। ये कमेटियों का खेल सुना रहे हैं लोगों को। पूरे सिंध में जो सूरत हाल है वो बहुत ज्यादा खराब है। कराची फोकस हो गया है क्योंकि कैपिटल है, इसलिए फोकस हो जाता है। बाकी सारे शहर, क्या हैदराबाद, क्या नवाबशाह, क्या लाड़काना, क्या दादू, क्या जोही, आपने देखा जोही में क्या कुछ हुआ है। तो ये सारी एक कहानी है, कमेटी खेलना है। ये ठीक है, कमेटी खेल लें, नतीजा कुछ नहीं निकलेगा। जी जी वॾी महिरबानी अली हसन साहब। हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, वॾे वज़ीर जी कमेटी बाबति जेका वज़ाहत आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इन वज़ाहत में तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि इहा अली हसन साहब वांगुरु त इन कमेटी ठाहिण जी ज़रूरत छो पेश आई। अगरि एडवाइज़री कमेटी आहे त उन में बाक़ी जेके आहिनि से ख़ासि तौर ते सिंध सां तालुक़ु रखंदड़ सिंध जा जेके आहिनि से मिनिस्टर्स जे बजाए विफ़ाक़ी मिनिस्टर छो वेठा आहिनि। चलो जेकॾहिं इहा ॻाल्हि बि मञी वठिजे त उन एडवाइज़री कमेटी जी जेकॾहिं जेका सा विफ़ाक़ी जेका सा उनजी सलाह मशावरत सां जेका सा का शइ ठाहिण लाइ वञे पई त वरी सवाल इहो पैदा थियो पियो त पोइ उहा कमेटी जी जेका नोटिफिकेशन आहे उन जा TOR आहिनि उहे पधिरा करण में भला कहिड़ो हर्ज आहे। उहो पधिरा छो न कया पिया वञनि जेकॾहिं उन्हनि में का अहिड़ी शइ ॻाल्हि कान्हे। ऐं ॿी जेका ॻाल्हि चवे पियो त हेतिरा पैसा खपनि था, मां इन ॻाल्हि खां त बिल्कुलु इनकार न कंदसि त हक़ीक़त में वाकई सिंध इन खे कराची खे मॉडर्नाइज़ करण लाइ बेहिसाब जेको आहे
नाणो खपे थो, पैसा खपनि था, जेके अॼु तोड़ी कंहिं बि जेके आहिनि से न विफ़ाक़ी हुकूमत न ई वरी जेका असां सूबाई हुकूमत उहो मैनेज करे सघी आहे। मुशर्रफ जे दौर में सिंध खां वधीक, बाक़ी सिंध खां वधीक जेको आहे सो कराची खे फंड्स मिलिया, उहे फंड्स केॾां विया, कीअं ख़र्च थिया, उनजी ऑडिट थियणु खपे न थियणु खपे। सवाल इहो पैदा थियो त विफ़ाक़ खां वेंदे जेका असां उनजी का नियत हिन वक़्तु बि तव्हांखे नज़र अचे थी पई त हक़ीक़त में हुननि खे कराची जे निज़ाम सुधारण सां का दिलचस्पी आहे, या कराची जे सियासी ऐं माशी सरगर्मी खे कंट्रोल करण जे लाइ कराची जो नालो वरितो वञे पियो। जेकॾहिं कराची जी माशी ऐं ख़ासि तौर ते उनजो जेको सरगर्मी आहे, जेकॾहिं उनखे कंट्रोल करण जो वास्तो आहे त सवाल इहो ज़रूरु पैदा थींदो त उन ते ख़र्च केतिरा, जेकॾहिं 50% उनजो विफ़ाक़ खे ॾिनो वञे थो त ख़ुदि उन शहर ते विफ़ाक़ ख़र्च करण जे लाइ केतिरो पैसो फराहम करे थो, इहो वॾो सवाल आहे। रुगो जेको सो हाय घोड़ा करणु, रुगो कमेटियूं ठाहे छॾनि, NDMA खे मोकिले छॾनि, NDMA वटि खरबे रुपया पंहिंजी बजट आहे, उनखे पोइ सिंध हुकूमत जी बजट ते छो थो हेॾां मोकिलियो वञे? सिंध वटि छा ॿिया ज़िला कोन्हे? सिंध वटि छा ॿिया जेका असां बाक़ी सिंध कोन्हे? त मां सम्झां थी त हक़ीक़त में जेका हिकिड़ी त नियत जी खोट जेका विफ़ाक़ी सतह ते नज़र अचे थी कमेटी जे हिसाब सां, उनखां पोइ जेके अणॾिठल जेके दबाव आहिनि सिंध गवर्नमेंट ते, कंहिं बि हालत में उहा कमेटी खे क़बूल करण जे बावजूदि सिंधी अवाम जे रिएक्शन ऐं रद्द अमल खां डिॼी उन जा TOR या करण खां जेका असां डिॼी रही आहे। सो मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो चवणु आहे त कमेटी जी जोड़जक खां वठी उन जे ठहण जी नियत ताईं ही सभु जेको आहे सो सस्पिशियस आहे, सभु जेको आहे सभु सस्पिशियस आहे। तव्हांजो इहो चवणु आहे। हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। जी इनाम भट्टी साहिब, वॾे वज़ीर जी कमेटीअ बाबति जेका वज़ाहत आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? वॾे वज़ीर जी वज़ाहत मां लॻे ईअं थो त शायदि मथे क़बूल करे आया आहिनि त वॾे वज़ीर में पाण में अहलियत कोन्हे जो सिंध जे मामलनि खे संभाले सघे, तंहिंजे करे उनखे वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां एडवाइज़र खपनि त जेके उनजी संदसि हुकूमत में उनजी जेका आहे सा मददगार थियनि, या वरी संदसि उनजी क़ाबिलियत सां गॾोगॾु उनजी ईमानदारी ते वफ़ाक़ी हुकूमत खे शक आहे, जेको ही उते क़बूल करे रहियो आहे की मॉनिटरिंग जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे पंहिंजा सिंध मां चूंडियल वज़ीर जेको आहे सो ॾियण था पवनि त उहे उन कमेटी में वेही करे चीफ मिनिस्टर खे ऐं सिंध जे ॿियनि उन्हनि सभिनी इदारनि में थींदड़ कमनि कार्यनि ते नज़रदारी कनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हिननि में अहलियत ऐं क़ाबिलियत सां गॾोगॾु जेकॾहिं ईमानदारी जो अंसर वाकई हुनजी खोट, त पोइ हिन एडवाइज़री कमेटी में अली ज़ैदी असद उमर खां बहितर आहे त हांगकांग, सिंगापुर ऐं चाइना या न्यूयॉर्क मां के उहे एक्सपर्ट्स घुराए उन्हनि खे उन कमेटी में विहारणु खपे त जेके घटि में घटि हिननि मामलनि खे उन अख सां ॾिसनि ऐं उन्हनि मामलनि खे सुधारे था सघनि। हीअ त मूंखे लॻे थो रहंदो अञा उन्हनि मामलनि खे बिगाड़ींदा ऐं सिर्फ़ु हिक ॿिए खे ॾेखारण जे लाइ ऐं हिक ॿिए खे फैसिलिटेट करण जे लाइ उहे पाण में गॾिजी वेही करे हिन साॻी सिंध जी तबाही वेही कंदा। त अहिड़ी कमेटी जेका जंहिंजा न TOR आहिनि, जंहिंजी न का आइनी तौर ते का उनजी आहे, उहा कमेटी आख़िर कंदी छा ऐं उनजी ज़रूरत कहिड़ी आहे? आउं सम्झां थो इहा कमेटी कंहिं बि बहितरी जे बजाए उनजी तबाही जो सबबु बणजंदी ऐं पोइ हिक ॿिए ते सुभाणे इल्ज़ाम हणंदा। सुभाणे सिंध जो वज़ीर अला चवंदो त मूंखे कुझु करणु कोन ॾिनो वियो, इहा कमेटी न ई रही जंहिं सभु मामला ते हलाया। त तंहिंजे करे इहा आउं सम्झां थो त हिननि खे ज़रूरत जंहिं शइ जी आहे उहा इहा आहे त पंहिंजी अहलियत ऐं क़ाबिलियत खे बहितर करण लाइ किन आलमी इदारनि खां मदद वठनि बजाए नाज़रीन। कराची जे मेयर वसीम अख्तर चयो आहे त जेका हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे अलविदाई पंहिंजे डिपार्टमेंट जी, हुन में चयो आहे त मां 4 साल खां बेइख्तियार हुयुसि ऐं मां अलाए केतिरा ख़त लिखिया, मुंहिंजी ॻाल्हि कोई नथो ॿुधे। हुन चयो त 4 सालनि में सदर, वज़ीर आज़म, गवर्नर, चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी बल्दियात ऐं अलाए केतिरे माण्हुनि खे अलाए केतिरा ख़त लिखिया, मुंहिंजे कंहिं हिकु ख़त जो जवाबु न ॾिनो वियो। मेयर दावा कई त मां 3 करोड़ माण्हुनि जो मैंडेट खणी आयो आहियां ऐं मुंहिंजो मैंडेट सिंध जे वॾे वज़ीर खां वधीक वॾो आहे, पर उन जे बावजूदि मां बेइख्तियार हुयुसि। इन मामले ते हलूं था डॉक्टर जमील साहिब ॾे। जमील साहिब, 2017 जी जेका आदमशुमारी आहे उन मुताबिक़ कराची जी जेका टोटल आबादी आहे उहा 1 करोड़ 60 लख आहे
ऐं जेको MQ में आहे मेयर उन जी जेका मैंडेट आहे उहो ज़्यादातर उर्दू स्पीकिंग आबादीअ जो आहे। उर्दू आबादी जेका उनखे वोट ॾिए थी उन में ज़्यादातर डिस्ट्रिक्ट सेंट्रल, डिस्ट्रिक्ट वेस्ट ऐं डिस्ट्रिक्ट ईस्ट जा कुझु हिसा ऐं डिस्ट्रिक्ट कोरंगी, इहा टोटल जेका पॉपुलेशन बीहे थी उहा 36% जे क़रीब बीहे थी। इहो मूंखे ॿुधायो त जेको दावा करे थो मेयर त मां 3 करोड़ जो मैंडेट खणी आयो, उहो किथां खणी आयो जॾहिं टोटल आबादी 1 करोड़ 60 लख कराची जी आहे, नंबर 1, उन मां बि हिन जो परसेंटेज जेको आहे 36। ॿियो, जेकॾहिं 4 साल ताईं उहो बेइख्तियार हुयो त पोइ सीट ते छो वेठो रहियो? न, उहा त तमामु लॉजिकल ॻाल्हि आहे न। को वञे थो पियो मेयर त हाणे उहो इलेक्शन बि अचे थी मथे, त उहे सोचनि था पिया त हाणे को अहिड़ा बहाना ठाहियूं जेके वोटर सपोर्टर आहिनि उन्हनि खे थोरो हमदर्दी थी पवे त हिकिड़े नलाइकी छो थी ऐं कमु छो न थियो कराची में। ठीकु आहे, काफ़ी सारी शयूं जेके आहिनि उन में कुझु वज़न बि आहे उन्हनि ॻाल्हियुनि में, ऐं बाक़ी जब ईअं फज़ूल ॻाल्हियूं आहिनि। मिसाल तौर ते कराची जी आबादी 3 करोड़, हाणे उहा त कंहिं डॉक्यूमेंट में न आहे। सेंसस जेको हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे, शिनाख्ती कार्ड वारनि वटि रिकॉर्ड आहे, उन में जेके न आहिनि वोटर लिस्ट में, भले उन्हनि जो को टेम्पररी एड्रेस हितां जो हुजे, जीअं उहे बि मिसाल तौर ते शामिलु कयूं। जेके टेम्पररी माण्हू अचनि था पिया हिते, टेम्पररी एड्रेस चेंज कराइनि था पिया, वरी हलिया था वञनि बाक़ी पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में, त उन्हनि खे बि शामिलु कयो त 2 करोड़ खां मथे। मतिलबु इहो अंदाज़ो ई आहे न, हिन में को डॉक्यूमेंट त आहे ई न। पर डॉक्यूमेंट जेको आहे, एथेंटिक डॉक्यूमेंट जेको आहे, एक्सेप्टेड डॉक्यूमेंट जेको आहे, सेंसस डॉक्यूमेंट आहे, चओ उनखे बि वठूं, जे उन आबादी खे बि वठूं त उन आबादी सां कहिड़ो इंसाफ़ कयोसीं? को इंसाफ़ मेयर जी जेके इख्तियार हुया, जो इशारो थो करे त डिवोल्यूशन ऑफ पावर, उहा त सॼी पाकिस्तान में न थी आहे, सॼी सिंध में न थी आहे डिवोल्यूशन ऑफ पावर। पर उन खां अलावा जेके फंड्स मिलिया आहिनि, उन खां अलावा जेके इख्तियार उन वटि हुया, 5-5 ॾह गाॾियूं बि मिलियल हुई, स्टाफ बि मिलियल हो, एतिरो वॾो निज़ाम पियो हले हज़ारनि माण्हुनि जो, ऐं उन खां अलावा हॉस्पिटल बि हलनि पिया, स्कूल बि हलनि पिया KMC जा, इहे सभु रोड रस्ता नाला सभु शयूं जेके आहिनि, जेके उन्हनि जे इख्तियार में आहिनि, उन्हनि जो छा थियो? ऐं उन में पोइ सॼी ऑडिट कराए त मूंखे ही पैसा मिलिया, इन पैसनि जे मुताबिक़ मां ही कमु कयुमि, बाक़ी कमु न करे सघियुसि, इन करे मूं वटि अख़्तियार न हुया। जे पैसा मिलिया, अख़्तियार न हुया, त पोइ पैसा किथे बचा हूंदा, पोइ पिया हूंदा ख़ज़ाने में। पर अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। त मक़सदु चवण जो इहो आहे त इहे आख़िरी वक़्त में रुॻो हमदर्दियूं हासिलु करणु, त असां जेको आहे वोट मिलनि, वरी को जेके आहे माण्हू इन मामले में इन्हनि एक्सक्यूज़िस खे, इन्हनि बहाननि खे एक्सेप्ट कनि, त उहो थींदो न। रहियो सुवालु डिवोल्यूशन ऑफ पावर, उहो एवरीवन सेज त 140A जी जेका आहे उन मुताबिक़ सॼे पाकिस्तान में डिवोल्यूशन ऑफ पावर हुअणु खपे। पैसा जेके मिलनि था पिया UC लेवल ते मिलणु खपनि, तरक़ी थियणु खपे, माण्हुनि खे उनजे दरवाज़े ते, उनजे दर ते उन्हनि खे सहूलियतूं मिलणु खपनि, त उहे त वाक़ई में उनजी ज़रूरत आहे। जे उन तरफ़ उनजो इशारो हो त पार्शली करेक्ट, बाक़ी अदरवाइज़ इलेक्शन कैंपेन ऐं सियासी बयान, इन खां अलावा त मूंखे नथो नज़र अचे। कराचीअ जे मेयर वसीम अख्तर जे दावा जे बारे में त हुनजो मैंडेट 3 करोड़ जो आहे, जेको सिंध जे वॾे वज़ीर खां वधीक आहे। हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, जेका वॾे वज़ीर जे हवाले सां हुन ॻाल्हि कई आहे मेयर, त मुंहिंजो मैंडेट 3 करोड़ आवाम जो मैंडेट आहे, मुंहिंजो मैंडेट सिंध जे वॾे वज़ीर खां वधीक आहे। इहो ॿुधायो त कराची जी टोटल आबादी 2017 जे आदमशुमारी जे हिसाब सां 1 करोड़ 60 लख आहे, जंहिंमें उर्दू स्पीकिंग आबादी 36% आहे, जेको तक़रीबन 58 लख जे क़रीब बीहे थी। त हिन वटि 3 करोड़ जो मैंडेट किथां आयो? ॿियो, हुन दाहियो आहे त मां 4 साल मेयर रहियुमि, मां बेइख्तियार रहियुमि, मां रोंदो रहियुमि, मुंहिंजी कंहिं न ॿुधी। अगरि एतिरो ई बेइख्तियार हुयो त पोइ सीट ते छो वेठो रहियो? जी नसीर साहब। जी अलीसन साहब, तव्हां ॾे अचूं था। तव्हां ॿुधायो त आख़िर 4 साल सीट ते वेहण जो रीज़न छा हुयो ऐं मैंडेट एतिरो किथां आयो जॾहिं एतिरी आबादी न हुई? देखें, ये एक फ्रेज बन गया है अपने मुल्क में, सभी यही कहते हैं, सभी अपने मैंडेट को, अपनी आबादी को बढ़ा चढ़ा के पेश करते हैं। हकीकत की बात कोई भी नहीं करता है, सब अवॉइड करते हैं। रह गया ये कि वो क्यों बैठे रहे। बात ये, यहाँ पर कोई अपना ओहदा वगैरह नहीं छोड़ता है, चाहे कुछ भी हो जाए, बस वो उम्मीद पर, आसरे पर, सहारे में बैठे रहते हैं। लेकिन मैं दूसरी बात सोच रहा था कि जब उन्होंने इतने सारे खुतूत लिखे हैं गवर्नर को, चीफ मिनिस्टर को, प्राइम मिनिस्टर को, प्रेसिडेंट को,
उसके जवाब क्यों नहीं आए? क्या मसला था? क्यों नहीं उन्होंने उसका जवाब दिया कि भाई हम नहीं आपको पैसे देते हैं? देखें, सिंध में ये हुआ है, सिंध को मैं खास तौर पे कह रहा हूं कि यहाँ पर लोकल बॉडीज को सूबाई हुकूमतें अपने अंगूठे के नीचे रखना चाहती हैं, अपने सेक्शन ऑफिसर के जरिए केएमसी को, बल्दिया को, लाड़काना को, नवाबशाह को चलाना चाहते हैं। वो इन्हें कोई इख्तियार देना नहीं चाहते। क्या मुश्किल है अगर इन इदारों को बाइख्तियार बना दिया जाए कि ये अपने सारे मामलात में खुद कफील भी हों और बाइख्तियार भी हों, और जो पैसे इनको मिलने हैं वो वक्त पे मिल जाएं। अब मसलन एक प्रॉपर्टी टैक्स है, प्रॉपर्टी टैक्स बल्दिया के इदारों को मिलना चाहिए, बल्दियाती इदारों का कानूनी हक है, वो कहीं भी नहीं देते हैं, वो ना लाड़काना में देते हैं ना कराची में देते हैं। तो ये किस तरह गवर्नमेंट चलाएंगे, किस तरह बल्दियात चलेंगी? ऐसे ही रोना धोना बस चलता रहेगा कि हुकूमत बैठी भी है, सब लोग रो रहे होंगे, वो बोल रहे पुचकार रहे होंगे कि हाँ कर देते हैं, हाँ कर देते हैं। ये है, मैं तो इसको इस तरह लेता हूँ। अब उन्होंने ये सारी बातें जाते वक्त इसलिए की होंगी कि उन्हें मतलब अपने वोटर से, अपने लोगों से हमदर्दी भी लेना होगी कि बेचारा बड़ा मजबूर था, उसको कुछ नहीं मिला, उसने ये किया, उसने वो किया। ये सारी कहानी है और कुछ भी नहीं है। जी हलो था नसीर मेमन साहब ॾे जी। नसीर साहब, कराची जो मैंडेट 3 करोड़ जो कीअं थियो जॾहिं टोटल आबादी 2017 जी आदमशुमारी जे हिसाब सां 1 करोड़ 60 लख आहे? ॿियो जेकॾहिं 4 साल में मेयर चए त मां बेइख्तियार हुयुमि त पोइ सीट ते छो वेठो रहियो? ॾिसो, मैंडेट त बिल्कुलु 3 करोड़ जो हूंदो, छो त मेयर साहब जंहिं पार्टीअ में रहियो आहे उते हर माण्हू 3 भेरा वोट ॾींदो आहे। सो जेकर 1 करोड़ 60 लख आबादी आहे, उनमें ज़ाहिर 3 हिसो खणी ॿधूं था त हिननि जा सपोर्टर हूंदा, छो त केतिरा उर्दू ॻाल्हाईंदड़ जमायत इस्लामी पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आहिनि। त बाक़ी जेको 60-70 लख माण्हू जेकर वोट ॾींदा हुजनि, 50-60 लख, त हर माण्हू जो ही 3-4 भेरा वोट ॾियारींदा रहिया आहिनि माज़ीअ में, त उन हिसाब सां वीचारे ॻणियो आहे त उहो ठीकु चवंदो हूंदो पंहिंजे अख़बार में। बाक़ी 3 करोड़ हूअं किथे आहिनि, कहिड़ा माण्हू आहिनि, उहा हिकिड़ा उते नामालूम माण्हू तमामु कराची में घणा आहिनि, न त थी सघे उहे बि ॻणिया हुजई। तो इहो हिकिड़ो माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जो पुराणो तरीक़ो आहे। 3 करोड़ का मैंडेट है, 4 करोड़ का शहर है, बाबा ऑफिशियल डेटा पई आहे, सभिनी खे ॿुधायो, अखियुनि में मिटी विझणी कहिड़ी ज़रूरत आहे। रही ॻाल्हि हिन जे परफॉर्मेंस जी, मोस्ट पैथेटिक परफॉर्मेंस हिन जी रही आहे। हिन खां माज़ीअ में माण्हू हिन खां घटि रिसोर्सिस में सतार अफ़गानी कीअं कमु करे वियो हो, नमतुल्ला कीअं कमु कयो, उन दौर में कड़ा $अरबें ईंदा हुआ कराचीअ में। तो ही सॼो जेको चवण आहे त मूं वटि तव्हां गुज़िरियल साल जी KMC जे वेबसाइट ते वञी जेका बजट यूटिलाइज़ेशन जी शीट अञा ताईं पई हूंदी, उमेदु आहे मूंखे त हुननि डिलीट न कई हुजे। उनमें किचिरे खणाइण, रोड साफ़ कराइण, बाग़ीचा ठाहिराइण ऐं गंदा नाला साफ़ कराइण, किचिरो लैंडफिल ते ट्रांसपोर्ट करणु, सभिनी जा ख़र्च ॾेखारियल। घटि में घटि मूं काउंट कयो त 1 अरब ऐं 30-40 करोड़ रुपया त सिर्फ़ु इन्हनि कमनि जा रखियल आहे। त पोइ ही बेइख्तियार माण्हू त उहे केॾा पे पैसा विया, उहे माण्हुनि खे ॿुधाइनि। ही बेइख्तियार हुया त ही जेके हद दख़लियूं हिननि जे अखियुनि जे आॾो मौजूदु हुननि खे ख़बर न, उहे ठाहिण, उहे ड्राइण खां कंहिं रोकियो न। सवें जेके हिननि जा माण्हू घोस्ट एम्प्लॉइज़ आहिनि, सॼे पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़बर आहे, हिननि जी पार्टी जा माण्हू पाण इतराफ़ कनि था, उन्हनि खे कढण में ही बेइख्तियार हुयो। ही हेतिरा पैसा ख़र्च करण में बेइख्तियार हो। 4 साल जेके पगारूं बरातूं वतई, सभ खां पहिरें कराची जे माण्हुनि खे मोटाइजे, त मां बेइख्तियार हुउसि, मूंखां कमु न पियो थियो। ही 4 साल ड्रामा शामा करे पंहिंजी नाइलियुनि खे लिकाए माण्हुनि खे रुगो बेवकूफ़ बनाए, अॻियो दौर हो कराचीअ जो, बंदूक जे ज़ोर ते माण्हुनि खां बयान ॾियारींदा, माण्हू बि चुप आहे। ही सॼी मीडिया जेका हींअर मुड़ुस माण्हू थी बीह रहे, ॿाहिरि निकिरी अखर न पुछंदा, हिननि इहे ख़ुदि क्राइम जो पार्ट आहिनि, सभिनी खे ख़बर आहे जेका क़ौमी मीडिया थी पए। इहे सभु माण्हू बेख़बर हुया त छा पियो थियो। सो ही सॼो माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जा तरीक़ा आहिनि, ड्रामा करण जा तरीक़ा आहिनि। माण्हुनि खे ख़बर आहे हिननि जी कारकर्दगी छा आहे, का बि इख़्तियारी कान्हे, हिननि डिलीवर न कयो आहे पंहिंजे हिसे जे कमु लाइ। हा, जेके इख़्तियार न आज़ार आहे उन्हनि जो त पुछणो कोन्हे, माण्हुनि खे ॿुधाए मूंखे ही 4 इख़्तियार आहे, हुन में मूं ही 4 डिलीवर कया आहिनि, उहे त ॿुधाइनि घटि में घटि। इट्स फेल्यूअर। जी ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, मेयर कराची कीअं जस्टिफाई कंदो पंहिंजे मैंडेट खे जॾहिं टोटल आबादी 1 करोड़ 60 लख कराची जी आहे? ऐं ॿियो इहो त जेकॾहिं बेइख्तियार हुयो त पोइ सीट ते छो वेठो रहियो? कराची जी आबादी जेकॾहिं एॾी वॾी आहे त पोइ त हिननि खे सोचणु खपे त वाकई कराची जेको आहे त हिन मुल्क जो हिसो आहे या हुन में के ॿाहिरें मुल्क जा माण्हू अची आबाद थिया आहिनि जिन एॾी आबादी वधाई आहे। पहिरीं ॻाल्हि त इहो एग्ज़ेजरेट करे हथरादू तौर ते जेका उहा पॉपुलेशन ॻणाइनि था,
हक़ीक़त इहा आहे त हीअ सोचनि त 85 खां वठी हिननि कराची जी जेका हालत कई आहे संदनि ई हिननि जी उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी कराची मां बेज़ार थी मुल्क छॾे हली वई आहे। तव्हां यूरोप वञो, कैनेडा वञो, अमेरिका वञो, उते तव्हांखे उहे माण्हू नज़र ईंदा जेके कराची जे पोश इलाइक़नि में ऐं सेंट्रल इलाइक़नि में उर्दू आबादी हुई, उहा हितां जे इन्हनि माण्हुनि जे अज़ाब जे करे उतां लॾे छॾे वई। कारोबार बांग्लादेश शिफ्ट थी विया त हिननि खे उहे ॾींहं यादि कोन्हनि जॾहिं माण्हुनि जे लाइ हिननि अज़ाब कया, माण्हू उहे छॾे विया। बाक़ी जेका रही खुही आबादी आहे, हिन 2017 वारे सेंसस में ख़बर पई त जिन ज़िलनि जे पॉपुलेशन में वाध न थी आहे उन में सभ खां वधीक अहम जेको आहे उहो सेंट्रल ज़िलो आहे, जंहिंजी ग्रोथ रेट जेका आहे 10% बि न आहे। त इहो सबबु छो आहे, उन ते हिननि खे पाण खे सोचणु खपे। हाणे अचूं था हिन ते त टोटल वोट कास्ट जेको थियो आहे 2015 जे इलेक्शन लोकल पार्टीज़ जे मुताबिक़ 36% वोट कास्ट रेशो आहे कराची जो, जेको तमामु घटि खां घटि तरीन पाकिस्तान जे ॿिनि वॾनि शहरनि लाहौर ऐं कराची जो उन वक़्त में काउंट कयो पियो वियो त 300 मिलियन खां 3 करोड़ खां मथे जेका आहे आबादी ॿिन्ही शहरनि जी, पर उनजो जेको टर्न आउट आहे उहो इहो रहियो। त हाणे 36% जो टर्न आउट वरी कॾहिं हिननि जी पंहिंजी दावा मुताबिक़ त हुननि खे जिन वोट ॾिनो आहे त मुंहिंजे हिसाब सां त हिननि खे त कुल पंहिंजे 25-30 लख माण्हुनि मस जेको आहे सो वोट ॾिनो हूंदो, ऐं उन वोट खे हाणे वधीक ख्वार करण जे बजाए उन्हनि सां सच ॻाल्हाइनि, उन्हनि खे ॿुधाइनि त हिननि खां डिलीवर कुझु कोन थियो, हिननि जी अहलियत कोन हुई जो कराची जे माण्हुनि खे कुझु ॾेई सघनि हा। हिन खे हींअर हाणे 4 सालनि ते वेंदे वेंदे यादि आयो आहे त मेयर कराची वटि को अख़्तियार कोन हो। मेयर कराची खे उन वक़्तु यादि न पियो त जॾहिं हुनजे घर ते नौकर चाकर मुलाज़िम माली बोर्ची खां चौकीदार खां वेंदे सभु जेके आहिनि उहे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जा माण्हू कमु था कनि, उहे उनखे अख़्तियार न हुया त उन्हनि खां ॿिए हंधि किथे कमु वठे। संदसि हुनजो पुटु गाॾियुनि ते उहे गार्ड खणी क्लिफ्टन डिफेंस जे एरिया में दादागिरी करे थो, उनजो उनखे अख़्तियार मिलियल आहे, पर मेयर कराची खे इहो अख़्तियार कोन्हे त कराची जा मामलात हलाए सघे, कराची जो गंद साफ़ कराए सघे। तंहिंजे करे हींअर वेंदे वेंदे हुनखे यादि आयो आहे त हुन परफॉर्म कुझु न कयो आहे। 4 सालनि में हुनजी जेका कारकर्दगी आहे बजाए हिनजे जो ही ॿुधाए त मूं 4 सालनि में ही कम कया आहिनि कराची जे लाइ, ऐं जेके उन ते उनखे दाद वठे त पोइ ख़बर पए त हीअ हाणे पंहिंजी मासूमियत ॾेखारण जे लाइ वेठो दावाऊं कंदो त मूंखे को बि अख़्तियार न हो, मूं हेतिरा ख़त लिखिया। ऐं चवां थो हिनखे जेतिरा अख़्तियार हुया उन्हनि अख़्तियारनि जो हिन जेको इस्तेमालु कयो उहो हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे ज़ात जे भले जे लाइ, ज़ाती फ़ाइदे जे लाइ ऐं पंहिंजे हिकिड़े मख़सूस जमायत ऐं गिरोह जे भले जे लाइ इस्तेमालु कयो। जेकॾहिं कराची जे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु कना त शायदि अॼु हुनखे इहा शइ न चवणी पिया त मूंखे अख़्तियार कोन हुया। ठीकु आहे। मेयर कराचीअ जे स्टेटमेंट जे हवाले सां जेका हुन दावा कई आहे 3 करोड़ मैंडेट जी ऐं 4 सालनि जे हवाले सां त मां रोईंदो रहियुसि, मूंखे को अख़्तियार न हुयो, मुंहिंजी ॻाल्हि कंहिं न ॿुधी। हलूं था अमर सिंधु साहिबा ॾे। जी अमर सिंधु साहिबा, मेयर जी हिन ॻाल्हि खे कीअं जस्टिफाई कंदो मेयर पंहिंजी ॻाल्हि खे त जॾहिं कराचीअ जी आबादी 2017 जे सेंसस मुताबिक़ 1 करोड़ 60 लख आहे त हुन 3 करोड़ जो मैंडेट काॾे वांदो? ॿियो 4 साल जेकॾहिं बेइख़्तियार हुयो त पोइ सीट ते छो वेठो रहियो? हिकिड़ी ॻाल्हि त माना पाकिस्तान जे अंदरि वाज़े आहे त जेको जेसि ताईं सीट ते वेठो आहे तेसि ताईं जेका असां पुछण लाइ तयारु कोन्हे, अगरि इख़्तियार न आहिनि त सीट छॾण लाइ तयारु कोन्हे, ऐं जॾहिं सीट छॾे थो या जेॾी महिल हुनखे लहणो पए थो ओॾी महिल इहा हाई घोड़ा शुरू करे थो त मुंहिंजा इख़्तियार केतिरा हुया केतिरा न हुया। सवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं इख़्तियार न बि हुया उनजे बावजूदि जेको उहो कराची जो बजट जेको ख़र्चु थियो आहे, जेको म्यूनिसिपालिटी जो बजट ख़र्चु थियो आहे, उहो कीअं ख़र्चु थियो आहे उनजो हिसाब किताब जेको थियणु खपे ऐं जेका मेयर साहिब खे उहो ॾियणु खपे। तव्हां आदमशुमारी जी ॻाल्हि था कयो। आदमशुमारी हिकिड़ी उन बारे में ख़ैर मुंहिंजी मुख़्तलिफ़ राय आहे, उहा इहा आहे त जेका असां लिखत जे अंदरि केतिरी आदमशुमारी आहे ऐं केतिरे जो वोट मिलियो आहे उहा हिकिड़ी भिने ॿी ॻाल्हि आहे। ऐं उन हवाले सां जेकॾहिं हू चवे थो त मूंखे हेतिरा करोड़ माण्हुनि जो मैंडेट आहे त उहो मैंडेट किथे आहे जेकॾहिं मूंखे ओतिरो वोट न मिली सघियो आहे त नंबर पहिरियों। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त कराची जे अंदरि हक़ीक़ी तौर ते बंगालियुनि, बर्मियुनि, अफ़गानियुनि तोड़े जेके आहिनि सॼनि सूबनि खां अंदरि माण्हुनि जो जेका असां हिकिड़ो वॾो अंग रहे थो जेको नथो चई सघे त उनजो जेको आहे सो केतिरो जेका असां अंग केतिरो हूंदो, पर हक़ीक़त आहे त जेका आबादी ॾेखारी वञे थी कराची ते उन खां ॿीणो बार हुजे थो, ऐं उहो कराची ते ॿीणो बार सिर्फ़ु जेको आहे सो कराची जी जेका म्यूनिसिपालिटी जी हुकूमत आहे या जेको मेयर जो मैंडेट आहे
सिर्फ़ु उहो न पर उन सॼे जा जेके आहिनि से ओवरऑल जेको सो उनजो बर्डन ख़ुदि जेका असां सिंध हुकूमत बि खणे थी ऐं इन ॻाल्हि खे बि जेका असां काफ़ी वक़्त खां जेके असां मुख़्तलिफ़ हुकूमतूं इन ॻाल्हि खे खणंदियूं रहियूं आहिनि कि जिन जा जेके हिते केतिरनि ई सालनि खां रहनि पिया ऐं उन्हनि जा जेके आहिनि से जेकॾहिं डोमिसाइल ॿियनि इलाइक़नि जा आहिनि ऐं पोइ उन्हनि जी जेका असां बजट कहिड़े हिसाब सां हुजणु खपे इन ते ॻाल्हि थींदी रही आहे। ॿी जेका हिकिड़ी इन जेका चिड़ ॾियाराईंदड़ ॻाल्हि कई आहे उहा इहा ॻाल्हि आहे कि जेको असां हिन जो मैंडेट जेका असां वज़ीर आला खां वॾो आहे त उन ते पुछी सघिजेसि तोखांसि त छा तोखे जेका असां सिंध जे वज़ीर आला जे तौर ते जेका असां वोट मिलियो हुयो तोखे कराची जे मेयर जे तौर ते वोट मिलियो हुयो जेकॾहिं कराची जे मेयर जे तौर ते वोट मिलियो हुयो त पहिरीं त पंहिंजी उहा कारकर्दगी ॿुधाए तो कराची जे मेयर जी हैसियत में तूं उन मैंडेट ते पूरो लथो आई या न लथो आई उन खां पोइ तूं भली जेका असां सिंध जे जेका असां वॾे वज़ीर सां न पर पाकिस्तान जे जेका सदर ऐं वज़ीर आज़म सां पंहिंजो मुक़ाबिलो कर भली हुन सां खुलो हाणे पर हक़ीक़ी तौर ते ॿुधाए त हिन जो जेको सो छा जेको आहे पंहिंजी कारकर्दगी रही आहे। हिकिड़ी ॿी जेका वाज़े ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जेका असां सफ़ाई बि थियणी हुई जेका असां नालनि जी उहा शुरू न थी सघी आहे। सफ़ाई जे हवाले सां बाद में ॻाल्हाईंदासीं तव्हांजो मौक़िफ़ अची वियो हलूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट में। नाज़रीन वफ़ाक़ी वज़ीर हवाबाज़ी ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त 35 साल मुल्क खे लुटण वारा वाजिबुल क़तल आहिनि। हुन चयो त एतिरो ज़ुल्म हलाकू ख़ान ऐं चंगेज़ ख़ान न कयो आहे जेतिरो हिन ॿिनि पार्टियुनि हुननि इशारो कयो आहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग त हिन ॿिनि पार्टियुनि एतिरो वॾो ज़ुल्म कयो आहे जेतिरो हलाकू ख़ान ऐं चंगेज़ ख़ान न कयो आहे ऐं हुन वधीक चयो आहे त मुल्क में माफ़ियाऊं कमु करे रहियूं आहिनि। हुनजे रद्द अमल में मरियम औरंगज़ेब चयो आहे त माफ़ियाऊं हिन वक़्तु काबीना जे खॿे ऐं सॼे पासे खां वेठियूं आहिनि। हुन वधीक चयो आहे त हीअ हुकूमत दहशतगर्द आहे। जॾहिं पीपल्स पार्टीअ जे नैयर बुखारी चयो आहे त ग़ुलाम सरवर ख़ान जंहिं अरसे जी ॻाल्हि करे रहियो आहे उन अरसे में उहो पीपल्स पार्टीअ में हुयो छा हू पाण खे वाजिबुल क़तल करार ॾेई रहियो आहे। इन सूरत हाल ते हलूं था जमील साहब ॾे। जी जमील साहब इहो ॿुधायो जेको ग़ुलाम सरवर जो बयानु आहे उन बाबति तव्हांजी छा राय आहे उनखे कीअं था ॾिसो? बयानु जेको आहे उहो फ़क़ति पार्टियुनि ते न रखे पार्टियूं जेके आहिनि उन्हनि वेझो ठकाई आहे हिननि मुल्क सां उहा पंहिंजी जाइ ते उन ते असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं पर कहिड़े दौर में इहो माफ़िया जेके आहिनि उन्हनि मुल्क खे न लुटियो आहे इहे बिल्कुलु तो सही थो चवे। हाणे वाजिबुल जे क़त्ल आहिनि त हर दौर जा माण्हू उन में खणी मुशरफ जो दौर हुजे उन में ॿिया दौर हुजनि जेके बि हुजनि असां त सभिनीनि में माफ़िया ॾिठासीं। मां कुझु मिसाल थो ॾेई छॾियां तव्हांखे छो तव्हांजे नाज़रीन खे इन मिसाल जे तहत उन्हनि खे ख़बर पइजी वञे त छा थियो आहे। छा कराची में जेके या हैदराबाद में या लाहौर में या इस्लामाबाद में जेके लैंड माफ़िया खां शुरू था कयूं पोइ ड्रग माफ़िया खे बि बसि हिकु लाइन में सटर में तव्हांखे ॿुधाईंदो वञा। छतर खां वठी इलाइक़ो आहे इस्लामाबाद में मतिलबु इस्लामाबाद खां ॿाहिरि निकिरो तव्हां उतां था शुरू थियनि लैंड माफ़िया वारा ऐं बिल्डिंग माफ़िया वारा रियल एस्टेट माफ़िया वारा मरी ताईं था हलिया वञनि। ठीकु आहे लाहौर में बि तव्हां जिथे बि तव्हां कराची में हाल ॾिसो त सुप्रीम कोर्ट थी चवे ऐं सुप्रीम कोर्ट खे मां कोर्ट कंदे टाइम जी कमी आहे थोरो जल्दी कंक्लूड कजो प्लीज़ जी। फाइन इनफ सुप्रीम कोर्ट जेको आहे चवे थी पई त 2.8 मिलियन एकड़ फॉरेस्ट लैंड जेका आहे उहा कन्वर्ट करे छॾियऊं रेवेन्यू लैंड में उन खां पोइ अलॉटमेंट वग़ैरह बि शुरू थिया। मलिक रियाज़ शाह बहादुर जेको आहे उनखे 18,000 फॉरेस्ट लैंड अलॉटमेंट थी वई। उहो पैसा सिंध जे माण्हुनि जा पैसा हुया गबोलनि खे पंहिंजे ॻोठनि मां लॾाए सुपराइवे ते बैरिया टाउन ठाहे छॾियऊं ज़ोरी पुलिस जे खां कब्ज़ो कराए उन्हनि खे मोचड़ा हणी अबनि ॾाॾनि जी ज़मीन जॾी पुस्ती उन्हनि ज़मीन जेका ज़मीन हुई उहो ज़ोरी फुरे वरितऊं उन्हनि खां। त हीअ सभु वाक़ई में माफ़िया थिया आहिनि। ड्रग माफ़िया बि आहे लैंड माफ़िया बि आहे बाक़ी जेके किक बैक वठंदा रहिया आहिनि असांजा माण्हू ॿाहिरि मुल्क खां ॿाहिरि उहा बि आहे। इहे सभु शयूं असां ॾिठियूं आहिनि कहिड़ी शइ हिन में ग़लति आहे ग़लति सही थो चवियो। ठीकु आहे हलूं था अली हसन साहब ॾे। जी अली हसन साहब ग़ुलाम सरवर ख़ान जे बयान खे कीअं था ॾिसो हिन बाबति तव्हांजी छा राय आहे? भाई देखें बात ये है कि ये बयानात हैं बस इनका कोई सर पैर नहीं है। बयान देना होता है वो अपना शौक पूरा कर लेते हैं। इस मुल्क में बहुत बड़े पैमाने पर वेस्टेड इंटरेस्ट काम करते हैं। मैं उनको माफिया तो नहीं कहूंगा मैं उनको वेस्टेड इंटरेस्ट कहूंगा और ये आज से नहीं कर रहे हैं ये बहुत पहले से कर रहे हैं सारे दौर से कर रहे हैं।
अयूब खान के दौर से ये सिलसिला शुरू हुआ है इस मुल्क में वेस्टेड इंटरेस्ट के काम करने का। वो अपने मुफादात लेते हैं, अपने फायदे लेते हैं, कभी काबीना से लेते हैं, कभी इक़्तिदार से लेते हैं, कभी पार्लियामेंट से लेते हैं, कभी लोगों से लेते हैं। ये एक सिलसिला है। आप अगर इसका सही तौर पे जायजा लेना चाहें तो आप देखें आपकी कौमी असेंबली और सेनेट में जो अराकीन की तादाद है उसमें कितने अराकीन ऐसे हैं जो बिल्स को पढ़ के आते हों, जो बाकायदा दिलचस्पी लेते हों, जो होमवर्क करते हों। वो सारे इस्लामाबाद में अपने कामों के लिए घूमने के लिए इलेक्ट होते हैं और वो उसको कराते हैं, और उसी वजह से अब वो इलेक्शन जो है हमारे सारे इलेक्शन जो हैं वो महंगे से महंगे होते जा रहे हैं। ये ठीक है कि इस पे ये गौर करें, इस पे बैठें। जैसे रसूल बख्श पलीजो मरूम ने कहा और दूसरों ने भी कहा, एक ट्रुथ एंड रिकंसिलिएशन कमीशन इस मुल्क में बनना चाहिए। सब लोग अपनी अपनी बात करें, सब लोग करें और कोई एक नए सिलसिले से मुल्क को चलाएं। अगर इस मुल्क को सही तौर पर चलाने में हुक्मरान तबका इंटरेस्टेड है, मुझे नहीं लगता है कि हुक्मरान तबका इस मुल्क को सही तौर पे चलाने में इंटरेस्टेड है। जी ठीक है अली हसन साहब। हलूं था इनाम भट्टी साहब। इनाम भट्टी साहब, टाइम जी थोड़ी कमी आहे, पंहिंजो जेको आंसर आहे उहो जल्दी कंक्लूड कजो। कीअं था ॾिसो गुलाम सरवर ख़ान जे अहिड़े बयान खे? जी इनाम भट्टी साहब। अनिल, पहिरीं ॻाल्हि त बयान त ॾाढो सुठो आहे। पाकिस्तान जे आइन में का अहिड़ी तब्दीली आणनि जंहिंमें आइन में इहा शइ शामिल कनि। पाकिस्तान वक़्त ताईं जिन बि लुटियो ऐं फुरियो आहे उन्हनि खे टंगियो वञे या फांसी ॾिनी वञे या उन्हनि खे सरेआम गोलियूं हणी मारियो वञे। पर उन में हिकिड़ी शइ जो इहो ख़्यालु कयो वञे त उहो कंहिं बि कंहिं सिर्फ़ु हिकिड़ी धुर जे लाइ या हिकिड़नि सियासतदाननि जे लाइ न हुजे, उहो उन्हनि जे लाइ बि हुजणु खपे। जिन इंडोनेशिया में सफारतखाना खपाए छॾिया ऐं उहे उन्हनि जे लाइ बि हुजे। जेके आबदोज़नि ते जेको टैक्स वठंदा रहिया उहो उन्हनि जे लाइ बि हुजे। जिन मुल्क जे क़ौमी मुफ़ादनि जा सौदा कया उहो उन्हनि जे लाइ बि हुजणु खपे। जिन मुल्क जो आइन ऐं कानून तोड़ियो उन्हनि जे लाइ बि हुजणु खपे। यकीनन इहा सुठी ॻाल्हि आहे, इहा थियणु खपे। ऐं हिन पाकिस्तान खे बिल्कुलु पहिरें ॾींहं खां वठी उहे वेस्टेड इंटरेस्ट जेके आहिनि उहे तबाह कनि था पिया, उहे लुटनि फुरनि था। पोइ ख़बर न आहे सरवर ख़ान साहब पाण कल्ह किथे उन दौरान हुन छा कयो ऐं अॼु वरी ॿी जमायत में वेठो आहे, उते वेही करे इहा ॻाल्हि करे थो त उहो उन्हनि सालनि जो जेको हिसाब मुंहिंजे ख़्याल में को बि बची कोन सघंदो। ठीकु आहे नमीर साहब, तव्हांजो मौक़ो अची वियो। जी नसीर साहब, तव्हां असां लाइन ते आहियो। जी गुलाम सरवर ख़ान जो बयान तव्हां ॿुधो, मां पंहिंजे बयानी में ॿुधायो तव्हांखे, उनजे बयान खे तव्हां कीअं था ॾिसो? शुरू कनि अधु काबीना ख़ान साहब जी पुराणी हुकूमतुनि में रही आहे। जेके मेंबर अथसि पंहिंजा असेंबली में उहे बि अधु खनि मुशर्रफ दौर जा ऐं पीपल्स पार्टी उन जा रहिया आहिनि। गुलाम सरवर ख़ान पाण रहियो आहे, पाण खां बिस्मिलाह करे पाण खे पहिरीं शूट करे पुठियां लाइ वसियत करे वञनि, हुनखे ॻोल्हे ॻोल्हे मारियो। ही FATF में वेंदा, ही दहशतगर्दनि वारी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आइन मूजिबि जिन खे फांसीअ ते चढ़णु घुरिजे तिन जो ज़िक्र करे कोन था सघनि। पंहिंजे घर में उहे माण्हू वेठा अथनि, हितां खंड जी भिंग करे अटे जी भिंग करे ॿाहिरि मुल्क हलिया विया अथनि खे त कुझु चई कोन सघिया। माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण वारा पुराणा बयान आहिनि, इन्हनि फज़ूल बयाननि ते ॻाल्हाइण ई वक़्तु बयान आहे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, थोरो जल्दी कंक्लूड कजो, कीअं था ॾिसो वज़ीर हवाबाज़ी जे हिन बयान खे? ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त ही जेके आहिनि पॉलिटिशियन या पाकिस्तान में इक़्तिदार में वेठल जेके माण्हू आहिनि उहे मरण मराइण खां सवाइ का ॻाल्हि नथा कनि। ऐं वाजिबुल क़त्ल जो जेको आहे सो घणो ई तमाशो ऐं ड्रामो थी चुको आहे। हक़ीक़त त इहा आहे त जंहिंखे फाई जी सज़ा ॿुधाई जेका असां उन परवेज़ मुशर्रफ खे त तव्हां भॼाए छॾियो, जेके सुप्रीम कोर्ट जेका असां ॾिनी, जंहिंजो हमूदुर रहमान कमीशन में जिन जा नाला आया, जिन मुल्क टोड़िया, जिन जेके आहिनि से तव्हांजा मुल्क खे नुक़सानु पहुचाया, उहे सभु माण्हू केॾां विया? ऐं तव्हांजो कोर्टूं आहिनि बंदि करे छॾियो, कोर्टूं सॼे जेके आहिनि से पोइ माण्हुनि खे जेको सो खणो पिस्तौलूं ऐं हणो जेको आहे सो। हक़ीक़त इहा आहे त हिन कंहिंजे लाइ चयो आहे? रुगो सियासी माण्हू माफ़ियाज़ आहिनि या उहे माण्हू बि माफ़ियाज़ आहिनि जेके गैर सिविलियन तरीक़े सां इक़्तिदार ते कब्ज़ागिरी कनि था? 30 सेकंड बचा आहिनि, प्लीज़ जल्दी कंक्लूड कयो। जी बस मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई चवणु आहे त जेकॾहिं सभिनी खे वाजिबुल क़त्ल करार ॾियणो आहे त पहिरीं कोर्ट बंदि कयो ऐं सभई जेके अदालतूं बंदि कयो, पोइ पंहिंजी मर्ज़ी सां जेको तव्हांखे लॻे थो उहो कंदा रहो। बाक़ी ही त मज़ाक़ आहे, इन ते जेका असां मां सम्झां थी त ख़ुदि इन ते जेका असां इन्हनि कमेंट्स ते ऐं इन्हनि रिमार्क्स ते सुप्रीम कोर्ट खे जेका असां वठणु खपे त अदालतनि जे हुजण जे बावजूद ऐं इन अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से बयान अचनि था। महिरबानी अमर सिंधु साहब,
तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, तव्हां महिमाननि जा राय ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।